मूं वटि पहुतो छा करण लॻो तुंहिंजो एक्सीडेंट थियो तूं ही कीअं केसट कई कीअं ॻायो ऐं ही महफ़िल में कीअं तूं ॻाईंदे अदा साईं ही हथ मुंहिंजो टुटल आहे ही ॿा आहे जंहिंमें राड पियल आहे अञा सही न थियो आहे इंशाल्लाह सही थींदो लश्कर शाह मुर्शिद कंदो फरमाशा ऐं सेठा साईं जेको मीन आहे जो मुर्शिद आहे मुर्शिद आहे इंशाल्लाह वो कंदो सही थींदा ज़रे यूनिवर्सिटी का फरमाइश तंदर जाम जानमन बुक्ति मेरली बुक्ति अमन शाह आशिक बीमार फिजोर के खणी अस्पताल रसायो अली गुल चांडिया कई हकीम डॉक्टर फिरी आया हणी सुल्तान जा डोरा सुजा बिठो गुलाम फरीद बुक्ति फरमाइश आज करो चवण लॻो मूंखे न सुन वारी दवानी वारी बीमारी न आई पहली मूंखे हथ सां न मारायो पंहिंजे दोस्तनि अज़ीज़नि खे चवणु लॻो अज़ीज़ दोस्त चवणु लॻो सचे रत ॾियण लाइ तयारियूं हुकुम कर आज करो खे छा चवणु लॻो आहे तव्हांजी महिरबानी मुंहिंजी महबूब ताईं ही न्यापो रखो उनखे हीअं चओ ओ मुतसानीअ कैसे जो मूंखे ॾाढो तो यादि करे सजन के जो मूंखे ॾाढो याद करे अरे वधीक तुसां ही ॻाल्हि कजो दोस्तनि सां बि तुंहिंजो ज़िक्र अस्पताल में तुंहिंजो फिक्र सॼे ते कहीं न पुॼंदो
जो महबूब